डहरकीअ मां इमरान बलोच जी रिपोर्ट मूजिब डहरकी मेंबर कौमी असेंबली चेयरमैन सोशल डेवलपमेंट कमेटी ज़िलो घोटकी मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड चयो आहे त ज़िले जा सनअती इदारा अवाम जी भलाईअ लाइ को बि किरदारु अदा न पिया कनि। मक़ामी मुलाज़िमनि मुतालिक़ मन घुरत ऐं कूड़ा अंग अखर फ़राहम करणु मइमूल बणियल आहे। मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि ते कम करण दौरान ज़िले इंतज़ामिया खे एतमाद में न वठणु इदारनि जी मनमानी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन DC ऑफिस मीरपुर माथेलो जे कमेटी रूम में पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटीअ जे मुनक़िद थियल गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त ज़िले जा सनअती इदारा पंहिंजी मनमानीअ तहत ज़िले इंतज़ामिया खे एतमाद में वठण बदिरां पाण मुरादो कमु कनि था। TTC कॉलेज में 9 लख पघार ते रिटायर्ड मुलाज़िम प्रिंसिपल मुक़ररु कयो वियो आहे। छा उहो अमलदार सोन जो ठहियलु आहे? TTC कॉलेज जे प्रिंसिपल जी पघार घटाए शागिर्दनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हुन चयो त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां अॻु ई मुक़ररु थियल पोरियतुनि सां ज़्यादतियूं पयूं थियनि। अहिड़ी सूरतहाल क़बूलण जोगी नाहे।